नाज़रीन, नवांखे अहम ख़बरूं त मक़सूदोरनि में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल निगरी जो केस दाख़िल हुजण बावजूद का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। अव्हांखे ॿुधायूं त केस दाख़िल हुजण बावजूद का बि अॻभराई नथी आहे। मक़सूदोरनि में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल निगरी जो केस दाख़िल हुजण बावजूद का बि अॻभराई नथी आहे। वारस इंसाफ़ जे ओसीड़े में वेठल आहिनि। 3 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस पुरत अली गुल कुंभर जी निगरी ज़ोरा कुंभर जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। SSP सांगड़ DSP शदादपुर जी सरबराही में जांच टीम जोड़े वरिती आहे। टीम केस जी जांच करे रिपोर्ट पेश कंदी। मक़सूदोरनि में ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल निगरी जो केस दाख़िल हुजण बावजूद का बि अॻभराई नथी आहे। वारस इंसाफ़ जे ओसीड़े में वेठल आहिनि। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद पुलिस पुरत अली गुल कुंभर जी निगरी ज़ोरा कुंभर जे कातलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। वारसनि पारां इंसाफ़ जो मुतालबो कयो वियो आहे।